अस्सलाम वालेकुम आबाद कर दोस्तों। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। हिकु ॿ पहिरियां बि वीडियो मां ठाही हुई, पर हींअर बि 10-12 ॾींहंनि जे अंदरि अंदरि काफ़ी आबादगारनि जा कमेंट्स या वीडियो में कमेंट्स ईंदा आहिनि या पोस्टनि ते, या आबादगार पुछा कंदा आहिनि त एकड़ जी माप छा हूंदी आहे। उन हवाले सां हिकिड़ी वीडियो तव्हांजे लाइ सिंपल ठाहियूं था। इंशाल्लाह उमेदु आहे तव्हांखे सम्झ में ईंदी। कोशिशि कंदा कयो, असांखे सपोर्ट कंदा कयो जेकॾहिं तव्हांखे असांजी वीडियो पसंदि अचे या असांजी महिनत मां तव्हांखे मालूमात मिले त उन हिसाब सां असांजी सपोर्ट करे वीडियो खे शेयर कंदव, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। इन में छा थींदो, जो ॿिया जेके असांजा आबादगार उन्हनि सभिनी जी मतिलबु इंफॉर्मेशन या नॉलेज में ॼाण में इज़ाफ़ो थींदो। 1 एकड़ असां वटि बराबरि हूंदो आहे 43,560 स्क्वायर फुटनि जे। 1 एकड़ में 40 गुंटा हूंदा आहिनि। 1 गुंटो बराबरि हूंदो आहे 1089 स्क्वायर फुट, या पाण ईअं खणी चऊं त 1 गुंटो जेको हूंदो आहे 33 बाय 33, 33 ज़रब 33 कंदासीं त उन जा 1089 फुट थींदा। एकड़ जी जेका माप पाण कंदा आहियूं त उन जी जेका 198 फुट वेकर ऐं 220 फुट ड्रेक हूंदी आहे। हिकु जरेब जी माप 99 फुट वेकर ऐं 220 फुट ड्रेक हूंदी आहे। जरेब में वञी थींदा 21,780 स्क्वायर फुट। उन खां अलावा जेकॾहिं पाण हिन खे के आबादगार लिखंदा आहिनि, असां मिसाल चऊं त 198 ज़रब 220 पाण कंदासीं त इहा 43,560 स्क्वायर फुट थींदा। 165 ज़रब 264 कंदासीं त बि इहे 43,560 स्क्वायर फुट थींदा। 132 ज़रब 330 कंदासीं त इन खे बि पाण 43,560 स्क्वायर फुट थींदा। इहो तव्हां ते डिपेंड थो करे तव्हांजी एकड़ जो मतिलबु छा आहे तरीक़ेकार। पर असां वटि जेके एकड़ आहिनि उन्हनि जी माप इहा ई आहे त 198 ऐं वेकर 220 फुट ड्रेग हूंदी आहे। माना 99 फुट जो हिकिड़ो जरेब वेकर में ऐं 220 फुट जरेब या एकड़ जो जेको मुंडो ड्रेग हूंदी आहे उहो हूंदो आहे। सो इहे कुझु शयूं आहिनि जेके तव्हां ॾिसो तव्हांखे सम्झ में अचनि थियूं। उन खां अलावा 1 हेक्टेयर जेको हूंदो आहे असांजो, उन में 2.471 एकड़ ईंदा आहिनि। हेक्टेयर हमेशह एकड़ खां वधीक हूंदो आहे, ठीकु आहे। ऐं 1 एकड़ बराबरि हूंदो आहे 4,046.86 मीटर जे। एकड़ में मीटर जेके हूंदा आहिनि 4,046.86 मीटर। एकड़ में फुट हूंदा आहिनि 43,560 स्क्वायर फुट। एकड़ में 40 गुंटा हूंदा आहिनि। वरी रिपीट था कयूं, 1 गुंटे में 1089 फुट हूंदा आहिनि। 33 बाय 33 जो 1 गुंटो हूंदो आहे। 198 ऐं 220 खे पाण ज़रब कंदासीं त असांजो एकड़ जी माप ईंदी। जेकॾहिं जरेब जी पाण माप कंदासीं त 99 फुट वेकर ऐं 220 फुट ड्रेग, ऐं इन जे मतिलबु जरेब जी जेके स्क्वायर फुट ईंदा उहा 21,780 स्क्वायर फुट हूंदा। उमेदु आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू।